SMS ॻाल्हाइण में हेॾा होॾा टाइम पिया था छॾनि, मगर हिते असां थोड़ा छोकिरा थी काफ़ी कुछ समझी विया आहियूं। ऐं साईं जन असांखे अहिड़ी सम्झोती ॾींदा आहिनि जेका फ्रेंडली माइंड बिल्कुलु सम्झ में अची थी वञे, इज़ीले तरीक़े सां सम्झाइनि था। ॿियो तव्हां सभिनी ॿारनि खे इहो मैसेज ॿुधाइणु चाहींदुमि त हमेशह दोस्ती क़ाइमु रखो, मोहबत में मज़ो आहे, हीअ दुनिया बिल्कुलु फ़ानी आहे। मां असांजे दोस्त असांजे प्यारे दोस्त इमदाद साहब जो शुक्रगुज़ार आहियां जिन्होंने मूंखे चंद लफ़्ज़ चवण जी तौक़ीद फरमाई। महिरबानी। साईं सजाद अली बबर साहब जन ॿ लफ़्ज़ LSP अकेडमी के बारे में ॻाल्हाया ऐं असांजे मरहूम खलील रहमान सरतो जे बारे में ॻाल्हाया। हींअर मां स्टेज ते दावत ॾींदुसि अली रज़ा जट साहब जन के जेके अचनि LSP अकेडमी के बारे में ॻाल्हाइनि। तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में अचे थो अली रज़ा जट साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी खां पहिरियां आयल उस्ताद मेहमान ऐं प्यारनि दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। जेका असां पहिरियां LSP अकेडमी में पढ़ंदा आहियूं, पहिरियां इन खां पहिरियां असां ॿियनि सेंटरनि तां बि वेंदा हुआसीं, पर मज़ो न आयो पढ़ाई में, ॾाढी रश हुई, इन करे को समझ में न आयो। इन करे पोइ मां 4 महीननि खां पोइ LSP अकेडमी ते एडमिशन वरितो ऐं हिते अची पढ़ियो। साईं सनाउल्लाह मैथ बेहतरीन तरीक़े सां पढ़ाइनि था ऐं ॾाढी समझ में अचे थो। फ्रेंडली तरीक़े सां असां सम्झूं था, इंजॉय पिया कयूं पढ़ाई खे। आयल शागिर्दनि खे महिनत कयो ऐं पेपरनि जी तयारी कनि त जीअं पाकिस्तान जो नालो रोशन करे। साईं ही हुआ अली रज़ा बबर साहब, अली रज़ा सॉरी जट साहब जेके आया हैं स्टेज ते असां LSP अकेडमी के बारे में कुछ ॻाल्हाइनि। जीअं ते इन सिलसिले के अॻिते जारी सारी रखो। सागर में तेरे साकी दिल का सुकून देखा, सागर में तेरे साकी दिल का सुकून देखा, ला खौफ किया जो खुद को ला यह जरूर देखा, जिसको पिलाया तूने दस्ते इना से अस्कर और रूह से आने भुल का दस्ते जुनून देखा। हुनरे मसीह में था मुर्दों को जान देना, जान को जान देना तेरा फलून देखा, जिसको न मिला कतरा तेरे इसमें कदा से एजाज ने उनको जेरो ज़बून देखा। मां इन शेर सां गॾु स्टेज ते दावत ॾींदुसि मज़हर अली बबर साहब जिन जेके अचनि LSP अकेडमी के बारे में ॻाल्हाइनि। तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में अचे थो मज़हर अली बबर साहब। सभी दोस्तों के अस्सलाम वालेकुम। असां सेंटर पे पढ़ा साईं तमामु बेहतरीन तरीक़े सां पढ़ा पिया मैथ ऐं फिजिक्स ऐं ॿिया सब्जेक्ट पढ़ाए पियो, पर तमामु फ्रेंडली तरीक़े सां पढ़ा मैथ ऐं फिजिक्स तमामु